आख़िर बिस्मिल्लाह कॉलोनी जी सार केर लहंदो। म्यूनिसिपल कमेटी जा कामोरा निंड सुतल आहिनि। मीरपुर माथेले जी बिस्मिल्लाह कॉलोनी जे रहवासियुनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल आहे। सावणी जी बरसातुनि खां पोइ कॉलोनी में बीठल बरसाती पाणी तलाउनि जो ॾेक ॾेई रहियो आहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया हिन महिल ताईं पाणी निकाल न कराए सघी आहे, जंहिं सबबि मच्छरनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। रहवासियुनि पारां केतिरा चकर म्यूनिसिपल इंतज़ामिया खे इतलाह ॾिनो आहे, पर इंतज़ामिया पाणी निकाल कराइण में पिणु संजीदा नाहे। म्यूनिसिपल इंतज़ामिया खे हर साल करोड़ रुपयनि जी बजट मिले थी, ख़बर नाहे त किथे ख़र्च कई थी वञे, चूंडियल नुमाइंदनि जे बंगलनि ते या वरी इंतज़ामिया पंहिंजो भिब भरे थी। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे मीरपुर माथेलो शहरी कंहिंखे दांह ॾीन, चूंडियल नुमाइंदनि या ज़िले इंतज़ामिया खे जेके अघूर निंड सुतल आहिनि। ॿिए तरफ़ जेकॾहिं ॻाल्हि करियूं सिहत खाते जी, सिहत खातो बि बेवस बणियल आहे। करोड़ रुपयनि जी बजट अचे थी जेका चूंडियल नुमाइंदनि हवाले कई वेंदी आहे, त पोइ सिहत खातो कहिड़ी कारकर्दगी ॾेखारींदो, जॾहिं त घोटकी ज़िले में स्प्रे न कराइण सबबि केतिरनि बीमारियुनि जनम वरितो आहे। कालरा, तोड़े बुखार ऐं मलेरिया में इज़ाफ़ो थींदो पियो वञे।